रोड़ी जे बरसां कंदरनि जो शहर आहे। उतां जो वाक़ियो आहे, हिकिड़ो नौजवान फौत थी वियो, औलाद में हिकिड़ो पुटु आहे। अम्मा उन पुट खे क़ुरान जे तालीम लाइ मदरसे में छॾे थी। सुबुह जो वञे शाम जो मोटे। छोकिरे जो चाचो माई साहब जो ॾेर, दिलि में बेईमानी थी त भाइटे खे ख़तमु कजी मिल्कियत ते कब्ज़ो कयां। आहिनि अंदरि जा पलीत यतीमनि जो माल ताड़ींदा आहिनि। क़ुरान चए थो जेको यतीम जो माल खाईंदो आहे न, इहो पेट में माल न विझंदो आहे, बल्कि जहन्नम जे वाह सां पंहिंजो पेट भरींदो आहे। छोकिरो मदरसे खां मोटे, रस्ते ते सिरण पचाइण वारा सिरण पचाइनि था। बठो आहे, खूरो आहे। अॼु खां काफ़ी ज़मानो अॻु जो वाक़ियो आहे। उन्हनि खे 1000 रुपयो थो ॾे, उहो 1000 जे लखनि जे बराबरि। चवे थो इहो छोकिरो मोटेव, खणी खे बठे में बाह में खूरे में उछलायो। ज़ालिम लालच में आया, जीअं छोकिरो मोटियो, खणंदे बठे में बाह में खूरे में उछलायूं। शाम थी अम्मा ॾिठो त बच्चो मदरसे खां न आयो। मदरसे वई, हुतां मालूम छो त वक़्त ते मोकल वठी आयो आहे। अम्मा जो बच्चे खे नथी ॾिसे, परेशान थी रस्ते में हुन खां पुछे हुन खां पुछे। उन सिन पचाइण वारे में हिकिड़ो शरीफ़ इंसान हो, राम दिल हो। नी अम्मा सां हाल कयो त तुंहिंजे ॾेर छोकिरे जे चाचे असांजे ज़ालमनि खे 1000 रुपयो ॾिनो। मां ॾिठुमि तुंहिंजे बच्चे खे बाह में उछलायो, उहो त सड़ी खाक कोयलो भंजी चुको थी। अम्मा पंहिंजे बच्चे जो सण ॿुधो रुनी आहे, फरियाद करे थी। हाणे सिरण पचाइण वारा बि गिरफ़्तार थी आया। छोकिरे जो चाचो बि, जंहिं सूबेदार जे आरो इक़रार कयो त असां बाह में उछलायो अथसि, उहो त सड़ी खाक कोयलो भंजी चुको आहे। अम्मा रोई करे सूबेदार खे चए थी, सूबेदार ज़ालिमनि खे चओ त मूंखे पंहिंजे बच्चे जो सल कोयलो बि कढी ॾियनि, मां अम्मा पंहिंजे बच्चे खे अखियुनि सां ॾिसां। उतां जा माण्हू कसम खणी आलमनि सां वाक़ियो बयानु कंदा आहिनि। अॻ में सिर पचाइण वारा हलनि था, कढ ॿिया माण्हू हलनि था, हली बठे खे खूरे खे खोलनि था। अञा जो न रखनि त विच बाह जे अंदरि छोकिरो बा सलामत रब जो क़ुरान पढ़ंदो वेठो आहे। बाह हिकिड़े वार खे बि तो न पहुचायो आहे। बाह मान त ॿार कढी आया, छोकिरे खां पुछा था कनि ॾे ख़बर तुंहिंजो बाह में कीअं बचा थियो। छोकिरे बयान ॾिनो, जॾहिं ज़ालिमनि मूंखे बाह में उछलायो, मां ॾिठो त हर तरफ़ खां बाह थी अचे। मां सोचो नी बाह खे थधो कयां त कीअं कयां। एतिरे में मूंखे क़ुरान पाक जो सबक़ यादि अची वियो। मां शुरू करे पढ़ियो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। ये तो मां कुरान जो शुरू कयो त बाह माखों परे हटी बीही रही। सीने तां कपिड़ो परे करे चए तो मुंहिंजे सीने ॾे नज़र कयो। गर्मी जी मौसम आहे, गर्मी जो असर कोन्हे, बाह जे अंदरि उहो असर कोन्हे। इन जात रब साईं सीअ खे मोकिले, मुंहिंजे जान ते सीअ जूं लूआं बणाए। रब क़ुरान जे करे महिरबानी करण वारो आहे।